ये सेहत लाइ नुक़सानकार आहिनि ऐं नारा हणंदुसि मंशियात का इंकार तव्हां जवाब ॾींदा त ज़िंदगीअ सां प्यार मंशियात का इंकार मंशियात का इंकार मंशियात का इंकार ज़िंदगीअ सां प्यार अल्लाह से डॉक्टर शाह साहब प्रेस क्लब मकली प्रेस क्लब जुगशाही जेके भी आयल मुझे बिरादर या जेके जुगशाही वासी सभी के अस्सलाम वालेकुम। पुलिस ते ही हंदा आहियूं तो पुलिस गुटका माफिया मंत्री वठे थी ऐं उन जे करे गुटका हलाइनि था पर अदा इहो तव्हां ॿुधाइण थो चाहियां जे अगरि गुटका पाण खाओ ई न त छो पुलिस मंत्री वठे ऐं उहो पाण हींअर गुटका जेके इस्तेमालु थियनि पिया उहे तक़रीबन शहर में घटिता कारखाना उहे ॿारहं जे हर ॻोठ में उहे गुटकनि जी फैक्ट्रियूं चालू आहिनि त जॾहिं हाणे हर ॻोठ में फैक्ट्रियूं चालू हूंदा त उते पुलिस छा थी करे सघे उनजे करे इहो तव्हां महिरबानी करे जेके खाइण वारा आहिनि उन्हनि खे इहो सोचणु खपे त असां इहो गुटको पाण छॾे ॾियूं ऐं उन्हनि जो असां बाइकाट करियूं हूअं त असां थोरी घणी ॻाल्हि ते कंहिंजो घटि काज तोड़े वेही रहूं था पर तव्हां ॾिसो हीउ गुटको जेको आहे कैंसर थिए थी जंहिंमां माण्हू मरनि था इहो त हिकिड़ो खून जो इल्ज़ाम आहे तव्हां उन्हनि जो बाइकाट करियो उन्हनि जी शादियूं कान छॾियो उन्हनि जा मरण करणा छॾियो ॾिसो त गुटको थिए थो या नथो थिए बाक़ी जे अदा उन्हनि सां पाण किलो में मिलाए वीहंदासीं ऐं चवंदासीं दादा गुटको खाधोसीं छा थियो कैंसर थींदो इलाज कराईंदासीं त अदा कुझु बि कोन थी सघंदो हे पुलिस जूं रैलियूं या मुजाहिद वारी जूं रैलियूं या गफूर जूं रैलियूं या मुराद जूं इहे जेको लिखण कुझु कोन थो करे सघे जेसि ताईं असां पाण इन चीज़ ते अमल नथा करियूं त असांजी कुझु कोन थींदो। पोयां बिठल मुंहिंजी ॻाल्हि में ऐं असांजो रफ़ीक जोशी साहब प्रेस जुंगशाही जा जेके बि अॻवान प्लस में जेके जुंगशाही शहर जी पब्लिक ॾिठी आहे आवाम ॾिठी आहे उन सभिनी खे अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो तालुक़ु छठे जे सिविल हॉस्पिटल मां आहे। सिविल हॉस्पिटल उहा हॉस्पिटल आहे जिते पूरे दुनिया जा मरीज़ अचनि था उहे मरीज़ उन हालत में अचनि था जिनकी तमामु हालत बुरी हूंदी आहे उन्हनि जो ज़्यादातर इलाज जेको हूंदो आहे सो गुटके पान ते हूंदो आहे ऐं गुटके पान जे करे असां वटि छठे ज़िले में 2018 में 550 केस थी चुका आहिनि जेके जिन में काफ़ी माण्हू गुज़ारे चुका आहिनि इन कैंसर में छाजे करे त उन्हनि जो को इलाज कोन्हे न उन्हनि जी का ट्रीटमेंट आहे न उहे पंहिंजे अस्पतालनि ताईं वञी पहुची सघनि था उहो माण्हू जेके घर ताईं महदूद रहिया आहिनि या उहो माण्हू जिन खे सिर्फ़ु घर में रहणु पिए थो या के डॉक्टर ताईं कोन था पहुची सघनि या उते जो ग़लति इलाज थिए थो या कारगाउनि ते वञी वेहनि था पंहिंजो इलाज लाइ उन्हनि माण्हुनि खे इहा ताक़ीद आहे इहा नसीहत आहे डॉक्टर शाम जी न पर छठे ज़िला जी सभी पब्लिक जी जेकी बि आवाम आहे उन्हनि जी इहा ड्यूटी आहे सिर्फ़ु पुलिस जी ड्यूटी न आहे त पुलिस तव्हांजा गुटका बंदि कराए गुटका ताईं पाण बंदि कराईंदा आवाम खे तव्हां सुजाॻी ॾींदा तव्हां जुंगशाही वासी बंदि कराईंदा तव्हां छठे वासी बंदि कराईंदा तव्हां सातरे वासी बंदि कराईंदा तव्हां गारे वासी बंदि कराईंदा तव्हां सादे जी वासी बंदि कराईंदा तव्हां छिंदवारा बंदि कराईंदा पुलिस कोन बंदि कराईंदी तव्हां खे बंदि करिणो आहे छो माण्हुनि खे तव्हां खे सुञाणो आहे तव्हां खे सम्झाइणो आहे तव्हां जी ताक़ीद कहिड़ी आहे त हिन गुटके जे करे असांजा सभी मरीज़ राम कुमार साईं मुजाहिद साहब असांजो दोस्त रेजी साहब असांजा शफीक जोशी साहब रफ़ीक खलील साहब जुंगशाही जा सहाफ़ी ऐं जुंगशाही जा रहवासियो अस्सलाम वालेकुम। आउं सभ खां पहिरीं उन दोस्त में फरमाए थो आहियां जिन हीउ एॾो वॾो प्रोग्राम जुंगशाही जे लाइ रखियो आहे यकीनन असांखे उन रैली जो फ़ाइदो थींदो छाकाणि त इहा पहिरियों प्रोग्राम थियो आहे हूअं त असांखे मेडिकल जूं त मुख़्तलिफ़ रैलियूं न थियूं पर अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम जेको पहिरियों थियो आहे ऐं उन्हनि दोस्तनि जो तहे दिलि शुक्रगुज़ार आहियां जिन अॼु असांखे इहो मान ॾिनो। हिते तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त जंहिंखे जंहिं क़ौम खे तबाह करिणो आहे उनजी या त तहज़ीब तबाह कई वञे या उन्हनि खे मवाली या मंशियात में जकड़ियो वञे। Audio Jungle.
Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle.